issue के बाबा से क्या न मिला मैं जो सोचा उन्हें जो ताल्लुक उलमा से हुआ थोड़ी बार मौलाना हबीबुल्लाह मौलाना अजीजुल्लाह मौलाना कारी अजीज अहमद मौलाना मोहम्मद अमीन की थोड़ी बड़े पाए ये इन सरकार तड़े ये शयूं नंढे राज के सिखाया उहे हदीस में ईंदो आहे किताबनि में ईअं लिखियो आहे बुज़ुर्गान दीन लिखियो आहे त ख़ैर ख़ैरात ॾियणी हुजे वक़्त खे हथ सां हूअं त हुकुम आहे सॼे हथ सां जो अहिड़ो मख़फ़ी करे ॾियो जो खॿे खे बि ख़बर न पए छो त जंहिंजे ख़ातिर ॿियो था उहो तव्हांखे ॾिसे अब उहो तव्हांखे ॾिसे जंहिंजे लाइ ॾियूं था अलाह जे नाले बाक़ी जो माण्हुनि जे मुंहं ते ज़ाहिर करे ॾियूं त भउ आहे मतिलबु थोरो तकबुर थी तंहिंजे करे ख़ैरात में रखिणो हिकिड़ो कमु इहो आहे पर बुज़ुर्ग लिखियो आहे त कंहिं जाइ ते ख़ैरात खुलियल ॾियो खुलियल छो ॾियो जंहिं जाइ ते ख़ैरात ॾियण जो रवाजु घटि हुजे उते खुलियल ॾियो त ॿियनि माण्हुनि खे बि इहा ख़बर पए त अलाह जे नाले ते बि कुझु ॾिबो आहे तॾहिं बुज़ुर्ग लिखियो आहे त जेकॾहिं ख़ैरात ॾियणी त नंढनि ॿारनि खे ॾियारायो माना पीउ पाण साण आहे पुटु नंढड़ो साण अथसि पुट खे सॾे करे चए बाबा हे ॾिस मिस्किन फ़क़ीर खे अलाह जे नाले ते ॾे रुपयो हुजे 5 रुपया हुजनि 10 रुपया हुजनि उनखे कढी ॾिजे नंढे ॿार खे जेको अॼु ख़र्ची वठण ते हिरियल आहे इनखे इहो अहसासु थिए थोरो वॾो थींदो वेंदो त अॻो साईं असांखे ख़ैरात जा पैसा ॾींदो हो उहे अलाह ख़ातिर ग़रीबनि खे ॾियणा तव्हां त इहा हिकिड़ी आदत वञी पई इहो बि किताब लिखियो आहे ॿियो हदीस में ईंदो आहे किताबनि में लिखियो आहे त ॿार 7 सालनि जो थिए त उनखे निमाज़ ते वठी हलिजे निमाज़ सिखारे पढ़ाए 7 सालनि जो पर 7 सालनि खां वॾो थिए थो 10 सालनि ताईं पोइ हिनखे कुझु मारड़ी ॾेई करे निमाज़ पढ़ाए माना 7 सालनि खां शुरूआत कंदो त उनजी आदत बणिजी वेंदी ईअं ख़ैर ख़ैरात ॾेखारे बचे जे हथों ॾियारींदो उनजी आदत बणंदी सुभाणे इहो बख़ील न थी सुभाणे इहो बख़ील न थी छो चवंदो मूंखे अॾो ॾींदो पैसा ग़रीबनि खे ॾींदो इहे पैसा जेके प्यारा हूंदा नंढे ॿार ख़र्चीअ जा पर अलाह जे नाले ते ॼण वरी वधीक उनखे अहसासु थींदो त मां इहे ॻाल्हियूं नोट करे मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां भाऊ मुंहिंजे लाइ चयो जेको शुरूआती ॻाल्हि ॿुधायो तंहिंजे करे इहे ॻाल्हि ॿुधायां थो ऐं उन खां पोइ रिकॉर्ड बि थी तव्हांखे इहा बि मालूमात हुजे शुरूआत थी आहे उहो वारिद साहब जा दोस्त ईंदा उहो बाबा से मूंखे सॾु कंदो प्रेरिया उन कलमो पढ़ी ॿुधा मां बेधड़क कलमो पढ़ां तव्हां सां पढ़ो भलो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो उन खां पोइ खलकल कयो आहे पुछंदो बाबा साईं मां चयो खलकल अलाह जो उम्मती कयो आहे उम्मती रसूल आहे रसूल जा वॾा यार घणा 4 उन्हनि जा नाला छा आहिनि अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक उस्मान गनी अली मुर्तज़ा मां ईअं धड़क न हूंदी मूंखे यादि आहे त बाबा साईं जा हिकिड़ा पुराणा दोस्त पुराणा हुया उहे चवंदा त माशाअल्लाह दुआ बि ॾींदा चवंदा त हे यार नंढड़ो ॾाढो माशाअल्लाह बेधड़क अला कंदो थिए सुठे पासे ते उहो मूंखे यादि आहे इन दुआ कंदा इहा मूंखे ॼाण कोन हुई त मां हिन फील्ड जे लाइ कोन अॻिते मदरसे जी पढ़ाई नंढड़े लाइ ज़ाहिर उस्तादनि जा दरकार तमामु घणा हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि आहे मां मदरसे में सखर बचल छा भेण सैयद अब्दुल्ला साहब बुखारी रहमतुल्लाह अलाह ताला उनजी क़ब्र जे मथां करोड़ा रहमत फरमाए उन्हनि जे मदरसे में पढ़ंदो हुयो कुझु मदरसे जो इंतज़ाम बि मूंखे हवाले ॾिनो असां वटि उस्ताद पढ़ाईंदो मौलाना अब्दुल लतीफ़ अखां घोटीअ वारा ऐं ॾिठो मुंहिंजा सबक़ कुझु उन वटि हुया पोइ मां ॼण सबक़ ते वेठो मूंखे पुछो त इमदादु शहर ॾे त न वेंदे सखर शहर मां ॾिसंदो वेंदो वञे त बल्कि मूड़ो मां पंहिंजी मां पंहिंजे कम खां फ़ारिग़ थी करे सबक़नि खे भेरो ॾेई करे मोटरसाइकिल कढी अचे उस्ताद जे दरवाज़े जे साम्हूं बीहारे उस्ताद खे वञी मां सखर शहर में वञा थो उस्ताद जो ठीकु आहे डेस्क मां कढो लिफ़ाफ़ा यार हे पोस्ट कढा वञे थो पोस्ट खत दॿे में मां खत ॿ खयां वेड़े खीसे में विझी मां त ॼण दुआ कजो अलाह खे यादि अचनि
उस्ताद तेस ईअं चवंदो बि आहियां ॿार मोटरसाइकिल वठाया उस्ताद हेॾे आया मां उस्ताद तेस ते ॿियनि खे सबक़ पढ़ाए मां त बीठुमि जेसिताईं सबक़ खां वांदो थिए बीठुमि उस्ताद वांदो थी लखूं ॾाढो मां कंदा उस्ताद हाणे उहा उस्ताद अजीब ॻाल्हियूं हूंदियूं ऐं सबक़ आमूज़ जीअं अवां नंढे लाइ जो हवालो ॿुधायूं पंहिंजा नंढड़नि बचनि खे ईअं सेखारे अवा पंहिंजो सभिनि जो पैदा कंदड़ केरु सभिनि जो रिज़्क़ खाराईंदड़ केरु इहे जो नंढड़नि ॿारनि खे हूंदियूं त यादि रहनि इंशाअल्लाह ॿिए थियण खां पोइ हुन में ॿिए न मिले ऐं हो बि इहो ॿुधायूं त ज़ाहिर उस्तादनि वटि कॾहिं ईअं बि थींदो आहे हा उस्तादनि जी बि कन वटि थींदी आहे पर उहा बि तालब जे फ़ाइदे में हूंदी आहे अबो अमा बि बचे खे तंबीह कंदा आहिनि हालांकि बच्चो एॾो प्यारो हूंदो आहे जो उनखे कठ बि अबो अमा न सम्झो आहे पर कॾहिं कॾहिं उहो ई अबो अमा जेको साहु सदके वेंदो आहे कॾहिं पंहिंजे बचे जे कन खां वठी बि ॿ टे चवाट वहाईंदो आहे कंहिं ग़लतीअ जे मथां तव्हां त अहसास खे ॿीहर ग़लती न कंदी आहे अहिड़ो जंहिंखे प्यारो हुयो उन बि मूंखे थोरी कन मां कई ॼणनि में हीअं थिए जो तव्हांजो सभई बाना पंहिंजा अलाह अलाह कंदे मां वधीक प्यारा पर कॾहिं कॾहिं ग़लतियुनि जे करे अलाह जी तरफ़ खां थोरी आज़माइश थींदी आहे कुझु सख़्ती बि थींदी आहे तंहिंजे करे कोशिशि कजे अलाह खां दुआ घुरिजे अलाह सां असांखे आज़माइश खां बचाए सभई अलाह असांखे आज़माइश खां बचाए ॿी ईअं बि दुआ घुरंदा अलाह असांखे हक़ी नाहक़ ॿिन्ही हालात जी मुसीबतुनि खां बचाए कॾहिं कॾहिं वठंदा हक़ो नाहक़ो रखजा पंहिंजी भरम में ईअं थींदो आहे कॾहिं नाहक़ हिकिड़ो अहिड़ो माण्हू नीतीअ में फिट पइजी वेंदो आहे जान छॾाए हालांकि हुनजे कन जॾहिं न हूंदी आहे नाहक़ थोरो अची वेंदो आहे तंहिंजे करे अलाह कंदो आहे घुरिजे रब सां असांखे हक़ी नाहक़ी आफ़ात मुसीबतुनि खां महफ़ूज़ फरमाए जेतिरो थी सघे तवजो अलाह ख़ुशीअ जे मौक़े ते बि ग़मीअ जे मौक़े ते बि अलाह जे रस्ते खां थोरो बि थिड़ण ग़लती जो सबबु बणंदो तंहिंजे करे जेतिरो थी सघे अलाह जी यादगिरी हमेशह बाक़ी जंहिंजी यादगिरी जा हिकिड़ा क़िस्म मां नंढे खां जीअं तव्हांखे ॿुधायो बडलो 1969 मौजूद 70 जी इलेक्शन थी उन इलेक्शन में वरी बाक़ाइदे लाउड स्पीकर ते शुरूआत थी 69 में मां सम्झा थी सघे थो हिकु ॿिनि खां साईं वॾो थींदो पिया बहरहाल एतिरो वक़्तु थी वियो 50 वरिया गुज़री विया इन फील्ड में अलाह बाक़ी ज़िंदगी मूंखां बि के ग़लतियूं थियूं मूंखे बि के महसूसु थींदियूं हुयूं पर इहे सभई ॻाल्हियूं वरी रब जे तरफ़ अलाह कहिड़ा आहियूं तुंहिंजा माना तुंहिंजे महबूब जा उमती आहियूं रब मिठा महबूब जे सदके असां सभिनी जे हाल मुंहिंजे हाल ॿियनि सभिनी जे हाल अचानक मौसम जी तब्दीली ओत एॾा सीरियस बहरहाल जो प्रोग्राम बि इन हवाले सां मां ॻाल्हायूं पर दोस्त नसरार कयो थी उहा सिफ़ारिश में थी जो सिफ़ारिश में असां वटि हलंदी आहे अॼु प्रोग्राम में इंतिखाब कयोसीं वरी बारिश वरी सोचियोसीं त शायदि अॼु न थींदो महिरबानी कई वरी आसमान साफ़ थी वियो बहरहाल प्रोग्राम में अची वियासीं आयासीं चङी नियत सां चङे कम जी शुरूआत ॿियो मूं में ॿियो गर्व कोन्हे बाहि जे मच ते वेही करे सीअ जे संग वार अलाह अलाह जे रसूल जी ॻाल्हि करणु इहा थोरी न आहे तंहिंजे करे मां जेकी घड़ी वियो सुकून सां ॻाल्हाइण में महसूसु थींदो हो त मुंहिंजे गले ते बि असरु आहे उहो बि मां अलाह जे नेमतुनि मां बयानु कुझु न कुझु कंदुसि शुरूआत कयां थो अलाह मिठड़े जे एहसाननि मां हिकिड़ो एहसान फरमाए त वइन तउद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा मां अल्लाह जो नेमतूं शुमार करण ते ईंदव ॻणी न सघंदो ओ इन मथे जी टोपी खां वठी पेरनि जे नहनि ताईं इंसान पूरो नेमतुनि सां ढकियल वारनि जी नेमत जुदा दिमाग़ जी नेमत जुदा अखियुनि जी नेमत जुदा कन जी नेमत जुदा
नक जी नेमत जुदा, वात जी नेमत जुदा, दंदन जी नेमत जुदा, ये पूरो जिस्म नेमत इंसान है। त अंदरूनी मसलो ॿाहिरियूं नेमतूं अल्लाह तबारक व तआला ढकण जे लाइ भला कपिड़ा ॾिना, अल्लाह ताला घुमण जे लाइ भलियूं सवारियूं ॾिनियूं, अल्लाह ताला पाण खे थधि खां बचण जे लाइ भला ज़रिया ॾिना, काठियूं हे हो सॼो जहान इन अल्लाह ताला एहसाननि सां इंसान खे नवाज़ियो आहे। दिलि घुरे थी उन एहसाननि मां हिकिड़ो एहसान असांजे शाइर इस्लाम सैयद रफ़ीक अहमद शाह नूरी अल्लाह ताला उन्हनि जो उमिरि इज़त में बरकत फरमाए बहितरीन अंदाज़ में ॻाल्हि बयान कई अथऊं। ॻोल्हा आहिनि पाणीअ जे मुतलिक़, पाणीअ जे मुतलिक़ अजब एहसान एहसान में हिकिड़ो ई बिहार एहसान खोड़ पर पाणीअ जो एहसान मां तव्हांखे पाण ॿुधायां थो। मां सॼे संघ खे घुमियो आहे, बलोचिस्तान पंजाब जे इलाइक़नि खे घुमियो आहे। किन जायुनि ते पाणी अणल, किन जायुनि ते पाणी खारो आहे, एॾो खारो जो लोहा पाइप में कुझु ॾींहं खां पिघारे छॾींदो आहे, एॾो खारो जो बिल्कुलु मां यकीन चवां थो अखियुनि खे मुंहं खे हणी अखियुनि खे बचाए नथा सघनि, एॾो ख़तरनाक खारो पाणी। कंहिं जाइ ते मिठो अल्हम्दुलिल्लाह असांजे इलाइक़े तव्हां असांजो इलाइक़ो हुजे तकलीफ़ साॻियो थी आहे। अल्लाह ताला मिठनि पाणनि सां नवाज़ियो आहे। जिते नलको हणो पाणी मिठो, सियारे में बाहि जी ज़रूरत, बिजलीअ जी ज़रूरत, पर कंहिं जाइ ते न आहे। ॿ टे गेड़ा नलके खे ॾियो गरम पाणी वुज़ू आसानी सां थी। हालांकि पाणी हेठि नलके में थधो हुजणु खपे, पर अल्लाह ताला पंहिंजी महिरबानी तव्हां असां फरमाई जेतिरो सियारे में नलके खे काईंदो ओतिरो गरम पाणी, ऊन्हारे में जेतिरो नलके खे वधीक हलाईंदो ओतिरो थधो पाणी। ये बर्फ़ुनि घुसाइण खे असां वटि खोड़ नलका अहिड़ा मां मुंहिंजे अखियुनि ॾियां चंद नलका मूंखे अहिड़ा लॻा। हिकिड़ो खुद बचल शाह जे मदरसे में तव्हां जेकॾहिं हिन में जग में पाणी रखो उन जग में जेसि ताईं पाणी हूंदो तेसि ताईं हिन जो ॿार पघर। असांजे ॻोठ में उन में बि जग में पाणी रखो, प्लांट हिन जे जग में स्टील जे में जेसि ताईं पाणी जग में हूंदो तेसि ताईं ॿाहिरि आऊं उनखे पघर अची वेंदो, माना एॾो थधो जीअं बर्फ़ वारो पाणी, माना बर्फ़ जी ज़रूरत थींदी। इहो अल्लाह जो एहसान। इन इलाइक़े में पाणी बिल्कुलु महिलनि जा महिल पाणी पीअण जो न लॻंदो आहे। माण्हू वीचारा परेशान गॾहनि ते जानवरनि ते पुठियुनि ते ढोए करे पाणी खणी अचनि, पोइ बि जेकॾहिं तव्हां वेझो मुंहं ॼाणींदो त तव्हां कान बदबू ईंदी, पर पोइ बि उहे पीअनि था। उन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी रब जो शुक्रियो अदा कयूं। अल्लाह सुभाणे असांजे इलाइक़े में कीअं पाणी सां नवाज़ियो आहे। शेर ॿिनि हवाले सां शुरूआति कयां थो, घणो टाइम न वठूं, पंहिंजे करे जेको वक़्तु वियो वठूं थोरो सुकून सां। अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ई ॿिया रब जो, अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ई ॿिया रब जो। ख़ुदा मख़लूक पंहिंजी लाइ पाणी हणमयो ख़लक़ियो, अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ई ॿिया रब जो। न हिन जो रंग आहे पंहिंजो मगर हर रंग में थो पए। कंहिं को पुछिजे त पाणीअ जो रंग कोन ॾसे, पाणी जो रंग कहिड़ो आहे पर जंहिंमें विझो उनजो असरु कंदो है न। वरी उनजी लज़त में न खसींदो, जो शरबत में विझो त पाणी पंहिंजी लज़त पे ॾेखारे न, सॼो शरबत मिठो, खटे में विझो त सॼो खटो, ॻाढ़े में विझो त ॻाढ़ो, साए में विझो त साओ। जंहिंमें आणींदोसि अल्लाह ताला हिन में इहा हिकमत रखी आहे, ओड़ो थींदो उनजो ज़ाइक़ो बणाए। अटे में विझो अटे जो ज़ाइक़ो न खसींदो, भाॼीअ में विझो भाॼीअ जो ज़ाइक़ो न खसींदो। अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ई ॿिया रब जो। अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ई ॿिया रब जो। ख़ुदा मख़लूक पंहिंजी लाइ पाणी हणमयो ख़लक़ियो, अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ई ॿिया रब जो। अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ई ॿिया रब जो। ख़ुदा मख़लूक पंहिंजी लाइ पाणी हणमयो ख़लक़ियो, अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ई ॿिया रब जो।
में तनीरो थे जनीरे में तनीरो थे जहरे में तथे है गो अजब एहसान में रोही प्यार बनो अजब एहसान में रोही प्यार बनो खुदा मखलूक पांजी लाए पानी अणमयो खलक्यो अजब एहसान में रोही प्यार बनो भले गर्मी हुजे केॾी बिनल कन में थधो पाणी भले गर्मी हुजे केॾी बिनल कन में थधो पाणी कजे तड़को अंदर ठारे तो जिस्मन में थधो पाणी भले गर्मी हुजे केॾी बिनल कन में थधो पाणी कजे तड़को अंदर ठारे तो जिस्मन में थधो पाणी कजे तड़को अंदर ठारे तो जिस्मन में थधो पाणी ऐं सर्दीअ में गरम पाणी ऐं सर्दीअ में गरम पाणी अंदर नलकनि में आहूंदो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो पवे थो भाॼी मानीअ में खसे तिन जी नथो इज़त पवे शरबत यलीमी में मटे तिन जी नथो लज़त पवे तो पाणी भाॼीअ में पवे तो भाॼी मानीअ में खसे तिन जी नथो लज़त पवे शरबत यलीमी में मटे तिन जी नथो लज़त को शरबत सां मिठो थिए थो ऐं लीमी सां खटो थिए थो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो खुदा मखलूक पंहिंजी लाइ पाणी अणमयो खलकियो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो लटो कपिड़ो बदन न पाक धोइण सां थे पाकाई लटो कपिड़ो बदन न पाक धोइण सां थे पाकाई गुनाहनि जी तो लाहे अल्लाह बचा त फरमाई गुनाहनि जी तो लाहे अल्लाह बचा त फरमाई मिठो पाणी मिठो लेकिन फिके जो आमदो को ॿियो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो खुदा मखलूक पंहिंजी लाइ पाणी अणमयो खलकियो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो बननि में पोख सारियो कणिक जूअर जाम पोखूं था या मेवा अंब केला सूफ़ली मां आम पोखूं था बननि में पोख सारियो कणिक जूअर जाम पोखूं था या मेवा अंब केला सूफ़ली मां आम पोखूं था पवे तो सब में हिकु पाणी त सब जो ज़ाइक़ो पंहिंजो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो खुदा मखलूक पंहिंजी लाइ पाणी अणमयो खलकियो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो गरम या सर्द मेरो साफ़ कहिड़ो बि हुजे पाणी बरल कंहिं बाहि भड़कियल खे विसारे थो सघे पाणी गरम या सर्द मेरो साफ़ कहिड़ो बि हुजे पाणी बरल कंहिं बाहि भड़कियल खे विसारे थो सघे पाणी हक़ीक़त खे मञींदो सम्झंदड़ इंसान आहर को अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो खुदा मखलूक पंहिंजी लाइ पाणी अणमयो खलकियो अजब एहसान में हिकिड़ो ई प्यार भॼो विझे थो गारे में पाणी त माण्हू घर बणाए थो
चखण सां ज़ाइक़ो पाणी रफ़ीक अहमद ॿुधाए थो विझे थो गारे में पाणी त माण्हू घर बणाए थो चखण सां ज़ाइक़ो पाणी रफ़ीक अहमद ॿुधाए थो मिठो खारो या कौड़ो पाणी हूंदो आहे कम जहिड़ो अदब अदब एहसान एहसाननि में हिकिड़ो ई प्यार जो ख़ुदा मख़लूक पंहिंजे लाइ पाणी हणंदो ख़लक़ियो अदब एहसान एहसाननि में हिकिड़ो ई प्यार जो अल्लाह जे एहसान खे ॿुधाए इमामुल अंबिया साहिब मुस्तफ़ा महबूब मदनी मीर खे कीअं गुल चवां मुस्तफ़ा महबूब मदनी मीर खे कीअं गुल चवां गुल बि चइबो सुहारो पर मथे सैयद मञा मुस्तफ़ा महबूब मदनी मीर खे कीअं गुल चवां मुस्तफ़ा महबूब मदनी मीर खे कीअं गुल चवां गुल बि चइबो सुहारो पर मथे सैयद मञा मुस्तफ़ा महबूब मदनी गुल गुलाबी या हुजे राबेल ऐं नरगस कमल गुल गुलाबी या हुजे राबेल ऐं नरगस कमल सूंह साईं जे करे आहे समूरनि खे मिलल सूंह साईं जे करे आहे समूरनि खे मिलल ॾोह सम्झां थो जो हज़रत खे ॾियां तशबीह मां मुस्तफ़ा महबूब मदनी मीर खे कीअं गुल चवां गुल बि चइबो सुवारो पर मथे सैयद मञा मुस्तफ़ा महबूब मदनी हीरा मोती लाल सोना पर मथे मुंहिंजो हीरा मोती लाल सोना पर मथे जंहिंजो इस्म हीरा मोती लाल सोना पर मिठो मुंहिंजो कम सोन चांदी ज़ेवरनि जी ओन हैसियत मञम ही चकोरई मोर सारा सभु सजण तां घोर कया ही चकोरई मोर सारा सभु सजण तां घोर कया मुस्तफ़ा महबूब मदनी मीर खे कीअं गुल चवां गुल बि चइबो सुहारो पर मथे सैयद मञा मुस्तफ़ा महबूब मदनी मुश्क अंबर खां मथे सोने अरबीअ जो पगर मुश्क अंबर खां मथे सोने अरबीअ जो पगर नूर में घटि थो मञा मां सभु सितारा ऐं कमर नूर में घटि थो मञा मां सभु सितारा ऐं कमर कोन हमसर आ सजण जो भेट कंहिंसां मां ॾियां मुस्तफ़ा महबूब मदनी मीर खे कीअं गुल चवां गुल बि चइबो सुहारो पर मथे सैयद मञा मुस्तफ़ा महबूब मदनी सूंह जो मरकज़ मुहम्मद ऐं खज़ानो थो मञा सूंह जो मरकज़ मुहम्मद ऐं खज़ानो थो मञा हुस्न यूसुफ कोन पुॼंदो ॻाल्हि आहे ही अञा रब कई तारीफ़ जंहिंजी मां करे कहिड़ी कयां रब कई तारीफ़ जंहिंजी मां करे कहिड़ी कयां मुस्तफ़ा महबूब मदनी मीर खे कीअं गुल मञा गुल बि चइबो सुहारो पर मथे सैयद चवां मुस्तफ़ा महबूब मदनी शल ज़ुबैर अहमद जमाली इश्क अरबीअ में मरे
चलस बेरहमत जमाली इश्क अरबी में मरे तो हयाती जूं घड़ियों कुर्बान सोने ता करे ना अरबी जो वठी जाने खुदा पियो थो ठरा मुस्तफ़ा महबूब मदनी मीर के कीअं गुल ठमा गुल बि चइबो सूम वारो पर मूंखे सैयद वञा मुस्तफ़ा महबूब मदनी सुभान अल्लाह। हाणे जेको वरी करे तव्हां ॿुधायो त मां कोशिशि कयां उहो चवां मोहम्मद ॿुधायो असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी ॿियो असांखे वधीक ॾेखारींदो असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी रखण बिना ॾिसण जे ॾिठो त कंहिं बि कोन पर इमाम अंबिया सां अणठे अहिड़ो प्यार जो सभु कुझु मुस्तफ़ा खां क़ुर्बान करण जे लाइ असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी रखण बिना ॾिसण जे हबीब सोणे मतां असांजो फिदा थियण बिना ॾिसण जे असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी रखण बिना ॾिसण जे सभई मञूं था नबीअ जूं ॻाल्हियूं ऐं यादि सां थने अखियूं थियूं आलियूं सभई मञूं था नबीअ जूं ॻाल्हियूं ऐं यादि सां थियनि अखियूं थियूं आलियूं अक़ीदतुनि जो आजाम पीतो इहो पीअण बिना ॾिसण जे अक़ीदतुनि जो आजाम पीतो इहो पीअण बिना ॾिसण जे हबीब सोणे मथां असांजो फिदा थियण बिना ॾिसण जे असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी रखण बिना ॾिसण जे तमामु ख़ुशबू संदने बदन में न ऐब हज़रत जे हुस्न में तमामु ख़ुशबू संदन बदन में न ऐब हज़रत जे हुस्न में न चंद्र जो ॾींहं जो उन सां पुॼंदो ही सच चवण बिना ॾिसण जे हबीब सोणे मथां असांजो फिदा थियण बिना ॾिसण जे असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी रखण बिना ॾिसण जे दुनिया में महबत बि आहे हलंदी वफ़ा ॾिसण खां न अॻुवा थींदी दुनिया में महबत बि आहे हलंदी वफ़ा ॾिसण खां न अॻुवा थींदी असां नबीअ सां वफ़ा कई आहे वफ़ा करण बिना ॾिसण जे असां नबीअ सां वफ़ा कई आहे वफ़ा करण बिना ॾिसण जे हबीब सोणे मथां असांजो फिदा थियण बिना ॾिसण जे असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी रखण बिना ॾिसण जे बणिया के कातिब ऐं के सनागर
ऐसे बहाले जवी के शायर बयां के कातिब के सनागर ऐसे बहाले जवी के शायर सभई सजण जी सना लिखूं था सभई सजण जी सना लिखूं था सना लिखण बिना ॾिसण जे हबीब सोणे मथां असांजो फिदा थियण बिना ॾिसण जे असां मुहम्मद मिठे सजाहत रखी रखण बिना ॾिसण जे मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जी मस्जिद सां गॾु गॾु उहो घर जंहिं घर में इमामुल अंबिया क़यामत ताईं अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा खे तरसायो आहे इहो हुजरो मुबारक अम्मा आयशा सिद्दीक़ा साहिब जे हिसे तव्हां चूंकि मदरसे में आहियूं मदरसे जा असातिज़ा या तलबा कुझु गॾु गुज़ारण खां हूंदा न त उन्हनि खे उस्तादनि खे लाज़िम आहे इहे नंढनि ॿारनि खे बि इहे ॻाल्हियूं यादि कराए इमामुल अंबिया साईं जन आख़िरी दुनिया में घड़ियूं अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं जे हुजरे में अम्मा साईं जे गोद में अल्लाह खे प्यारा साहब में इख़्तिलाफ़ थियो त जन्नतुल बक़ीअ में कहिड़ी जॻह ते साईं जन जे लाइ जाइ ठाही किन चयो त काथे रखिजे किन चयो त काथे रखिजे किन चयो त अहिड़े मस्जिद नबीअ जे पासे में किन चयो जन्नतुल बक़ीअ ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ फरमायो त न मूंखे इमामुल अंबिया साईं जन जी उहा हदीस यादि आहे जो पाण फरमायो त अल्लाह ताला जंहिं नबीअ खे कंहिं बि नबीअ खे जंहिं जाइ ते वफ़ात ॾींदो आहे उनजी क़बर उते ई ठहंदी आहे तंहिंजे करे अबू बकर सिद्दीक़ जी इन ॻाल्हि ते सभिनी साहबनि जो इत्तिफ़ाक़ थियो इमामुल अंबिया जी क़बर मुबारक ते ठाही इहो हुजरो अम्मा आयशा सिद्दीक़ साहिब इन हुजरे में इमामुल अंबिया पंहिंजी ज़िंदगी जूं आख़िरी घड़ियूं गुज़ारियूं इन हुजरे में इमामुल अंबिया साईं जन ते वही थींदी जिब्रील अमीन जो अम्मा आयशा सिद्दीक़ जो हूंदी इन ई हुजरे में इमामुल अंबिया जी वफ़ात थी इन ई हुजरे खे अल्लाह एॾो एज़ाज़ बख़्शो जो मुस्तफ़ा खे क़यामत ताईं इन ई हुजरे में ठाहियो इन ई हुजरे ते गुंबद ख़ज़रा ठहियल आहे जंहिंजे करे दुनिया में सिके त इमामुल अंबिया जो गुंबद ख़ज़रा जो दीदार इन गुंबद ख़ज़रा जे करे ॼण त कदीम जन्नत पहुची वियो और मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल आहिनि नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं ॼाते नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू
बकर अंदर संवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर अम्मा फातिमा भी ते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा के खुश थींदी हूंदी अम्मा फातिमा भी ते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा के खुश थींदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा के खुश थींदी हूंदी मुहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद इन घर के एज़ाज़ आला मुक़द्दर इन घर के एज़ाज़ आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे अम्मा बीबी साइण जे हूंदे अक्सर मुहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मुहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो इन घर मां पर्दो मुहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर ते गुंबद ठहियलु आहे साहो इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो रफ़ीक़ा इन घर जो रुतबो घणो हुई लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर ओ जंहिं शहर में सजण जो घर उन शहर में हल देरो ॾियूं जंहिं शहर में सजण जो घर उन शहर में हल देरो ॾियूं उन शहर में हल देरो ॾियूं जंहिं शहर खे सभु कुझु था सॼूं जंहिं शहर में सजण जो घर उन शहर में हल देरो ॾियूं अमन अमान जो देश आहे जेको सारे जहान जो देश आहे अमन अमान जो देश आहे जेको सारे जहान जो देश आहे पूरो कयूं ते सफ़र इन सफ़र खां पंहिंजो घर छॾियूं जंहिं शहर में सजण जो घर उन शहर में हल देरो ॾियूं प्यारी असांखे सिंध आहे जेका जानब आहे जेका जिंद आहे प्यारी असांखे सिंध आहे जेका जानब आहे जेका जिंद आहे लेकिन मदीनो और या उन और काला लड़न ॾियूं जंहिं शहर में सजण जो
उन शहर में हलंदे रोज़ियूं ॾाढो मदीनो वणंदो आहे साओ रोज़ अखियुनि में रहंदो आहे ॾाढो मदीनो वणंदो आहे साओ रोज़ अखियुनि में रहंदो आहे गुंबद अखियुनि जो ठारो आहे उन गुंबद तां घुरियूं सिर मॾियूं गुंबद अखियुनि जो ठारो आहे उन गुंबद तां घुरियूं सिर मॾियूं दिल थी चवे त रफ़ीक़ हल मां भी दिल खे चवां थो दिल थी चवे त रफ़ीक़ हल मां भी दिल खे चवां थो दिल बेवस असां ॿई मगर कयूं वस खां दुआऊं था वॼूं जंहिं शहर में सजण जो घर उन शहर में हलंदे रोज़ियूं मौज़े हो ॿुधायो कामतुल्लाह जे कमल दर्द मदीने पार दे कादिर मुझी किस्मत करे गुंबदे खजरा सां मुझी दिल ठरे मुंहिंजो ठरे गुंबदे खजरा सां मुझी दिल ठरे मुंहिंजो ठरे ओ बेकार बेसमराहिया कोई समर कोने अदा हिकिड़े रातो सिंध में मिठड़े मोहम्मद खां जुदा कीन तो निकिरे कोई पंधु ॿिया ॾाढो परे गुंबदे खजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो ठरे ओ हिन दे सके हिन वे सके गोरा मोहम्मद घोट तां हीस को सारो करियां कुर्बान नबीअ जे घोट तां जंहिं नबीअ जे इश्क में थे थोरो सुबका भरे गुंबदे खजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो ठरे ओए सनाउल्लाह जतोई मुल्क मदनीअ जो मिठो कोन तो विसरे उन खां दिल वञी ॾोरे ॾिठो कोन तो विसरे उन खां दिल वञी हेठर ॾिठो भाग थियनि उन जा भला जेको मदीने में मरे गुंबदे खजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो ठरे मदीने शहर जो खपे थो नज़ारो मगर कोन आयो नसीबन में वारो मदीने शहर जो मौलाना अब्दुल्ला कांडी अल्लाह ताला मुझे कलर पूर्ण किया वञण जो मौक़ो नसीब थिए इन दुआउनि खां घुरियमि पर शायदि मक़बूलियत जो शरफ़ हासिल असां नहीं कंदासीं दुनिया में न थियो त क़बर में अल्लाह ताला हुननि खे वॾो गौर मदीने शहर जो खपे पियो नज़ारो मगर कोन आयो नसीबन में वारो मदीने शहर जो ओ मदीने वञण जी इजाज़त न आई दुआऊं घुरमि पर इजाज़त न आई दुआऊं घुरमि पर इजाज़त न आई मयो
वक्त गुज़री 70 साल सारो मगर कोन आयो नसीब निवारो मदीने शहर जो खपे पियो नज़ारो मगर कोन आयो नसीब निवारो मदीने शहर जो ओ मदीने वनी नूरी नीलूं ॾिसां सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां ॾिसां अखियुनि सां मारो दोस्त वारो मगर कोन आयो नसीब निवारो मदीने शहर जो खपे पियो नज़ारो मगर कोन आयो नसीब निवारो मदीने शहर जो ओयूं अब्दतां लेके अहिड़ियूं उम्मीदूं करीमनि जे अॻियां कंदुसि नेठींदूं करीमनि जे अॻियां कंदुसि नेठींदूं सफ़र आख़िरत जो कयां कुसारो मगर कोन आयो नसीब निवारो मदीने शहर जो अबू बकर सां वफ़ा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी अबू बकर सां वफ़ा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी नबी बिराज़ी खुदा बिराज़ी नबीअ जे नेरनि जो नूर आहे मञींदो सच बाशूर आहे नबीअ जे नेरनि जो नूर आहे नबीअ जे नेरनि जो नूर आहे मञींदो सच बाशूर आहे असांजो उस्मान हा कंदड़ सां असांजो उस्मान हा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी अबू बकर सां वफ़ा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी नबी बिराज़ी खुदा बिराज़ी अली वलिया वली अलिया अलीअ जी संगत सॼी भलिया अली वलिया वली अलिया अली वलिया वली अलिया अलीअ जी संगत सॼी भलिया अलीअ संदी इब्तिदा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी नबी बिराज़ी खुदा बिराज़ी नबी रुसाइण खुदा रुसाइण खुदा रुसाइण तहड़ विञाइण नबी रुसाइण खुदा रुसाइण नबी रुसाइण खुदा रुसाइण खुदा रुसाइण तहड़ विञाइण बिनी जी हासिल रज़ा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी
उमर मकान से फिदा कंदड़ सा नबी बिरादी खुदा बिरादी रफीक जन्नत वठण दुखिया मरीज ॾिसबो सफ़ा सुखिया रफीक जन्नत वठण दुखिया मरीज ॾिसबो सफ़ा सुखिया शहादतुनि जा लटा कंदड़ सां नबी बिरादी खुदा बिरादी उमर मकान से फिदा कंदड़ सां नबी बिरादी खुदा बिरादी नबी बिरादी खुदा बिरादी रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना